अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ग्लोबल राउंड अप सां गॾु मां तव्हांजी मेज़बान साइमा वहाब। नाज़रीन, असां पंहिंजे प्रोग्राम में मजमूई तौर ते दुनिया जी मुआशी, इक़्तिसादी ऐं समाजी सूरतहाल ते डिस्कस कंदासीं। अॼोके प्रोग्राम में जिन मौज़ुअनि ते असां रिपोर्ट शामिल कंदासीं उन में शाम जी सूरतहाल हूंदी, गॾोगॾु ईरान पाण मथां पाबंदियूं हटण खां पोइ मीज़ाइल तजुर्बे जी शुरूआत कई आहे। प्रोग्राम में रिपोर्ट शामिल हूंदी अमेरिका में सदारती चूंडुनि जे हवाले सां। नाज़रीन, असां पंहिंजे अॼोके प्रोग्राम में आंग सांग सूची जे सदारती टोड़ मां ॿाहिरि थियण खां पोइ जेका हुते सूरतहाल पैदा थी आहे उनखे डिस्कस कंदासीं। जॾहिं प्रोग्राम में उत्तर कोरिया जौहरी सलाहियत वधाइण जो ऐलान कयो आहे। प्रोग्राम में रिपोर्ट शामिल हूंदी सऊदी अरब समेत एक ही मुल्कनि जेके फौजी मशकूं कयूं आहिनि उन खां पोइ जेके मुआहिदा उते तय थिया आहिनि उनखे बि प्रोग्राम में डिस्कस कंदासीं। ऐं नासीं प्रोग्राम में सब खां पहिरीं शुरूआत कंदासीं शाम जी सूरतहाल ते। शाम में जंगबंदी खां पोइ हिन वक़्त ताईं मजमूई तौर ते 80 खां 90% अमुन क़ाइम थी चुको आहे ऐं पुरतशद्दुद कार्रवाइनि में काफ़ी हद ताईं घटाई थी आहे, जंहिंखे आलमी ताक़तुनि पारां अहम डेवलपमेंट तस्वुर कयो पियो वञे। शाम में हलंदड़ घरू वेड़ के 5 साल मुकम्मल थी विया आहिनि ऐं शाम में जंगबंदी खां पोइ सूरतहाल में बहितरी अची चुकी आहे, जंहिंखां पोइ अमुन ॻाल्हियुनि जो दौर 14 मार्च ते जिनीवा में शुरू थींदो, जेको 24 मार्च ताईं जारी रहंदो। अमुन ॻाल्हियुनि में शामी अपोज़िशन ग्रुप शिरकत ते राज़िबो ज़ाहिर कयो आहे। अपोज़िशन ग्रुप NHC जो चवणु आहे त शिरकत मशरूत नाहे, पर ॻाल्हियूं आलमी ठहरान तहत कयूं वञनि। रूसी हिमायत सां शामी हुकूमत पारां हमलनि खां पोइ अमुन ॻाल्हियुनि जूं कोशिशूं नाकाम थियूं हुयूं, जेके जंगबंदी खां पोइ ॿीहर बहाल थियूं आहिनि। अपोज़िशन ग्रुप शाम में मज़लूम अवाम जे क़त्लेआम खे रोकण ऐं मसइले जो सियासी हल कढण ते इतफ़ाक़ कयो आहे। संदन चवणो त समूरा मुल्क इंसानी हक़नि जे मुआहिदे जी पासदारी कनि। NHC जे तर्जुमान रियाज़ हजाब चयो त हुकूमत ज़ुल्म करे रही आहे ऐं ईंदड़ ॾींहं में हवाई ऐं ज़मीनी हमलनि जी तयारी करे रही आहे। संदसि चवणो तूं शाम में हिकु उबूरी हुकूमत चाहिनि था जंहिं वटि मुकमल इंतिज़ामी अख़्तियार हुजनि ऐं अमुन जे क़याम लाइ समूरियूं कोशिशूं कयूं वञनि ऐं इन हुकूमत जे क़याम में बशारुल असद ऐं मौजूदा लीडरशिप लाइ का बि जॻह न हूंदी। जॾहिं त रूस पारां इहा उमीद ज़ाहिर कई वई त अमुन ॻाल्हियुनि में शामी हुकूमत हिसो वठंदी। ज़रियनि जो चवणु आहे त जंगबंदी खां पोइ शाम में पुरतशद्दुद कार्रवाइनि जे वाक़िअनि ऐं माण्हुनि जी मौत जे अंग में वाज़े घटाई थी आहे। यादि रहे त 14 मार्च 2011 में सदर बशारुल असद जे ख़िलाफ़ हिकु मुज़ाहिरे खां शुरू थींदड़ मुहिम वधी करे मुल्कगीर एहतजाज ऐं घरू वेड़ में तब्दील थी वई हुई। मुल्क में अमुन ॻाल्हियुनि जो दौर 14 मार्च ते सालगिरह जे मौक़े ते जिनीवा में शुरू थींदो। गॾियल क़ौमुनि जे ख़ासि नुमाइंदे चयो त ॻाल्हियुनि में शाम अमुन जी सूरतहाल, बुनियादी मामलनि, अरिड़हनि महीननि अंदरि चूंडूं कराइण ऐं नए आइन जी तयारी जहिड़नि मामलनि ते गौर कयो वेंदो। संदसि चवणो त गॾियल क़ौमुनि ऐं आलमी ताक़तुनि जी नज़र में जंगबंदी मुस्तकिल रहंदी। ॿिए पासे अमरीकी पढ़ी वज़ीर जॉन केरी शाम जी सूरतहाल ऐं अमुन ॻाल्हियुनि जे दौरान गौर तलब मामलनि ते ॻाल्हाइण लाइ सऊदी अरब जो दौरो कयो। अमरीकी पढ़ी वज़ीर सऊदी अख़्तियारियुनि सां ॻाल्हि ॿोल खां पोइ पेरिस में साॻी मामले ते यूरोपी इतिहादियुनि सां पिणु ॻाल्हियूं कंदो। जॉन केरी सऊदी शाह सलमान सां तफ़सीली ॻाल्हि ॿोल पिणु कई। शाम में घरू वेड़ सबबि मुख़्तलिफ़ मुल्कनि में शामी पनाहगीरनि जो वॾो अंग मौजूदु आहे, जॾहिं त तुर्की उहो वाहिद मुल्क आहे जिते 25 लख शामी तरसियल आहिनि। पनाहगीरनि जे वॾे अंग सबबि तुर्की अख़्तियारियूं मुख़्तलिफ़ वक़्तनि ते ख़दशनि जो इज़हार कंदियूं रहियूं आहिनि। इन सिलसिले में यूरोपी यूनियन ऐं तुर्की यूनान में पनाहगीरनि जी आमद रोकण लाइ हिकु मुआहिदो तयारु करे रहिया आहिनि। ब्रसेल्स में ॻाल्हियुनि दौरान इन ॻाल्हि ते इतफ़ाक़ कयो वियो त बल्कान जे रस्ते वेंदड़ पनाहगीरनि जी मदद लाइ वॾे पैमाने ते इंसानी इमदाद फ़राहम कई वेंदी ऐं तुर्की खां यूनान वेंदड़ गैर क़ानूनी मुहाजिरनि खे वापसि मोकिलियो वेंदो। तुर्की जो चवणो त यूरोप खां तुर्की वापसि मोकिलींदड़ शामी पनाहगीरनि जे बदिले यूरोपी यूनियन तुर्की जी सरज़मीन ते मौजूदु सरकारी तौर ते तस्लीम थियल शामी पनाहगीरनि खे क़बूल करे। तुर्की जे वज़ीर आज़म अहमद दाऊदोगलो जो चवणो थी मुआहिदो गेम चेंजर साबित थींदो। संदसि चवणो त संदसि मक़सद इंसानी स्मगलर्स खे रोकण लाइ गैर क़ानूनी लॾपलाण कंदड़नि खे रोकण ऐं मुनज़िम ऐं बाक़ाइदा क़ानूनी लॾपलाण कंदड़नि जी हौसला अफ़ज़ाई करण सां गॾु उन्हनि माण्हुनि जी मदद करणु आहे जेके यूरोप वञणु चाहिनि था। इन ॾस में वापसि मोकिलींदड़ पनाहगीरनि खे क़बूल करण लाइ तुर्की यूरोपी यूनियन खे इमदाद ॿीणी करण जो मुतालबो कयो। तुर्की जो चवणो हो तूं इन बहरान खे मुंहुं ॾियणु चाहिनि था संदन इमदाद वधाए 6.6 अरब कई वञे। अंकरा पंहिंजे शहरनि लाइ यूरोपी यूनियन जे सफ़र में वीज़ा जी शर्त ख़तमु करण ऐं यूरोपी यूनियन सां गॾु उन्हनि खे ज़िम करण वारे अमल खे वधीक तेज़ करण जो पिणु मुतालबो कयो।
नाज़रीन, शाम में जंगबंदी खां पोइ अमुन बहाल थी चुको आहे। आलमी ताक़तुनि पारां 14 मार्च ते ॻाल्हियुनि जो दौर जिनीवा में शुरू करण जो ऐलान कयो वियो आहे। नाज़रीन, हाणे प्रोग्राम में रिपोर्ट शामिल कंदासीं ईरान जे हवाले सां। ईरान पाण मथां इक़्तिसादी पाबंदियूं हटण खां पोइ मिसाइल तजुर्बनि जो जेको सिलसिलो शुरू कयो आहे, उन ते अमरीका पारां सख़्त रद्द-ए-अमल साम्हूं आयो आहे। नाज़रीन, अमरीकी सेनेट पारां ईरान ते पाबंदियूं हटण जो ऐलान साम्हूं आयो आहे। संदन चवणु आहे त ईरान इक़्तिसादी पाबंदियूं हटण खां पोइ जेको इन वक़्तु तजुर्बनि जो सिलसिलो शुरू कयो आहे, उन ते खेनि सख़्त एतिराज़ आहे। ईरान पारां फौजी मश्कुनि दौरान बैलिस्टिक मिसाइल जा तजुर्बा कया विया। अमरीकी दबाव खे नज़रअंदाज कंदे ईरान फौजी मश्कुनि दौरान केतिराई मिसाइल तजुर्बा कया। ईरान जो चवणु आहे त मिसाइल तजुर्बा जौहरी मुआहिदे जी कंहिं बि शिक या गॾियल क़ौमुनि जी पाबंदियुनि जी भञकिड़ी नाहे। ईरानी सरकार पारां तेहरान में परॾेही खाते जे तर्जुमान हुसैन जाबरी अंसारी चयो, ईरान पंहिंजो बैलिस्टिक मिसाइल वारो प्रोग्राम जारी रखंदो ऐं इहो प्रोग्राम मुकमल कानूनी ऐं दिफ़ाई तरीक़नि जो इंतिहाई अहम हिसो आहे। अमरीका ईरानी प्रोग्राम खे गॾियल क़ौमुनि जी सलामती काउंसिल में उथारण जो इशारो पिणु ॾिनो आहे। वॉशिंगटन में अमरीकी परॾेही खाते जे तर्जुमान जॉन कर्बी जो चवणो त परॾेही वज़ीर जॉन केरी ईरानी हमनसब जवाद ज़रीफ़ सां राब्तो करे मिसाइल तजुर्बनि ते पंहिंजा ख़दशा ज़ाहिर कया आहिनि। ईरानी नीम सरकारी ख़ाबरू इदारे जी एजेंसी फार्स मुताबिक़ कादिर एच नाले मिसाइल ते इसराइल जो वजूद ख़त्म करणु चाहियूं था जो पैगाम तहरीर थियल हो। ईरान इहे मिसाइल तजुर्बा ओभर जे जाबलू इलाइक़े अल बर्ज़ खां कया, जिन 1400 किलोमीटर ख़लीज उमान में वाक़े पंहिंजे हदफ़ खे कामयाबी सां निशानो बणायो। ईरान दावा कई त इहे मिसाइल मुकमल तौर रिवायती मज़ामत खे मुंहुं ॾियण लाइ ठाहिया आहिनि ऐं 2000 किलोमीटर जे हदफ़ ताईं मार कंदड़ जी सलाहियत रखंदे अमरीकी अॾनि ऐं इसराइल ताईं पहुचण जी सलाहियत रखनि था। ईरानी फौजी कमांडर वाज़े कयो त ईरान इसराइल सां जंग जी शुरूआत न कंदो ऐं मिसाइल तजुर्बनि जो मक़सदु ईरान जी दिफ़ाई ताक़त जो इज़हार करणु आहे। ईरान पंहिंजे मिसाइल्स खे 2000 किलोमीटर ताईं जी रेंज ते इन करे कयो आहे त जीअं हू संदसि दुश्मन रियासत हेबूनी खे निशानो बणाए सघे, जंहिं ते इसराइल जे बचाव वारे वज़ीर मूशी यालून मज़म्मत कंदे दुश्मनी जो मुज़ाहिरो करार ॾिनो। संदसि चवणो त मिसाइल तजुर्बनि सां इसराइल जो मौक़िफ़ सच साबित थियो त जौहरी मुआहिदे ते अमल जी शुरूआत ऐं ईरानी सदर हसन रूहानी पारां ओलह सां झेड़नि खे वधाइण बावजूदि ईरान जी इसराइली दुश्मनी में का बि घटिताई न अची सघी आहे। ईरान इसराइल जे वॾनि शहरनि तल अबीब ऐं यरूशलम में घटि फ़ासिलो तक़रीबन 1000 किलोमीटर आहे। जॾहिं त मिसाइल तजुर्बनि ते कांग्रेस ईरान ख़िलाफ़ नयुनि पाबंदियुनि जो मुतालबो कयो आहे। सेनेट में परॾेही मामलनि जी कमेटी जे चेयरमैन सेनेटर बॉब क्रूकर चयो त ईरान सेक्शंस एक्ट में तरमीम ते हू कमु करे रहियो आहे, जेको गुज़िरियल साल तेहरान सां थियल मुआहिदे खां पोइ मुअतल कयो वियो हो। ईरान लाइ कांग्रेस जे साम्हूं ईंदड़ मुतालबे ते ओबामा इंतज़ामिया जो चवणु हो त ईरान सेक्शंस एक्ट में तरमीम करणु ज़रूरी नाहे, छो त उन जो मुद्दो हिन साल जे आख़िर ताईं बरक़रार रहंदो। सदर ओबामा जो चवणु हो त अगरि ईरान जौहरी मुआहिदे जी भञकिड़ी कई त मथसि ॿीहर पाबंदियूं लॻायूं वेंदियूं, जॾहिं त जॉन केरी उन कानून में तरमीम में जल्दबाज़ी न करण जो मशवरो ॾिनो ऐं जौहरी मुआहिदे ते अमल दौरान सब्र खां कमु वठण जी तजवीज़ ॾिनी। ईरानी मिसाइल तजुर्बनि ते रद्द अमल में जॉन कर्बी चयो त अमरीका इन सिलसिले में गॾियल क़ौमुनि सां या हिक तरफ़ो क़दम खणी सघे थो। संदसि चवणु हो त ईरान पारां इसराइल खे धमकी ॾियण जी हू सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कनि था। ईरान उन खां अॻु बि बैलिस्टिक मिसाइल जा तजुर्बा कया हुआ, जंहिं ते अमरीका ऐं ओलह जे मुल्कनि गॾियल क़ौमुनि जी पाबंदियुनि जी भञकिड़ी करार ॾींदे ईरान ते नयूं पाबंदियूं लागू कयूं हुयूं। हिते इहो यादि रहे त ईरान ऐं 6 आलमी ताक़तुनि विच में ईरान जे जौहरी प्रोग्राम बाबति गुज़िरियल साल जुलाई में मुआहिदो थियो हुयो, जंहिंजो मक़सदु ईरान जे जौहरी हथियारनि जी सलाहियतुनि खे ख़त्म करणु हो। इन तजुर्बनि खां पोइ सलामती काउंसिल हिकु ठहराव ज़रिए ईरान खां मुतालबो कयो त अहिड़नि बैलिस्टिक मिसाइल्स जी तयारी बाबति का बि सरगर्मी न करे जेका जौहरी हथियार खणी वञण जी सलाहियत रखंदड़ हुजे। ॿिए पासे ईरान दावा कई त हुन वटि जौहरी हथियार न आहिनि ऐं हू मिसाइल प्रोग्राम ते कमु जारी रखंदो। नाज़रीन, ईरान जे हवाले सां रिपोर्ट तव्हां ॾिठी। हाणे प्रोग्राम में ज़िक्र कंदासीं अमरीकी सदारती चूंडुनि जो। नाज़रीन, अमरीका में सदारती चूंडुनि जे हवाले सां गहमा गहमी बरक़रार आहे, जॾहिं त मजमूई तौर ते उमीदवारनि में हेलरी ऐं डोनाल्ड सभ खां अॻियां आहिनि। नाज़रीन, हिन हफ़्ते अमरीकी सदारती चूंडुनि जे हवाले सां मजमूई तौर ते उते सूरतहाल कीअं रही ऐं कहिड़ो उमीदवार किथां कामयाब थियो, ॾिसंदासीं हिन रिपोर्ट में। अमरीकी सदारती उम्मीदवारनि विच में नामज़दगी जी डोड़ में प्राइमरी चूंड अवाम जी तवज्जो जो मर्कज़ बणियल आहे। अमरीका में रिपब्लिकन पार्टी जे सदारती उम्मीदवार थियण लाइ
डोनाल्ड ट्रंप वधीक टिनि रियासतुनि मिशिगन, मिसिसिपी ऐं हवाई में कामयाबी हासिल कई। ॿिए पासे डेमोक्रेटिक पार्टी में उम्मीदवारनि जी डोड़ में बर्नी सैंडर्स मिशिगन में कामयाबी हासिल कई, जॾहिं मिसिसिपी में कामयाबी खां पोइ हिलरी क्लिंटन जी मजमूई कामयाबियुनि में इज़ाफ़ो थियो आहे। जॾहिं आइडाहो में रिपब्लिकन पार्टी जे उम्मीदवारनि में टेड क्रूज़ कामयाबी माणी। ही रियासतूं हलंदड़ साल नवंबर में थींदड़ सदारती चूंडनि जे पहिरें मरहले में ॿिन्ही पार्टियुनि खे उम्मीदवारनि विच में अंदरूनी सतह ते समूरनि रियासतुनि में थींदड़ चूंडनि जो हिसो हुयूं। अमरीकी रियासत फ्लोरिडा सां तालुक़ रखंदड़ मार्को रूबियो मिशिगन ऐं मिसिसिपी में चोथे नंबर ते रहियो, जॾहिं पंहिंजी अबाणी रियासत फ्लोरिडा में अॻे हफ़्ते थींदड़ चूंडनि में खेसि लाज़मी कामयाबी हासिल करणु ज़रूरी आहे, जॾहिं फ्लोरिडा में ट्रंप खे बरतरी हासिल आहे, जॾहिं माज़ी में ट्रंप हितां को बि अवामी उहिदो हासिल न करे सघियो आहे। ट्रंप जो चवणो त हितां अवामी मोट मां मुतमिन आहे। सियासी बयानबाज़ी सबबि चूंडुनि जो माहौल सरगर्म रहियो ऐं उम्मीदवार हिक ॿिए खे सख़्त तनक़ीद जो निशानो बणाईंदा रहिया, जंहिं करे रिपब्लिकन पार्टी जे चइनी उम्मीदवारनि हिक ॿिए खे मुहज़िब बहस जी अपील पिणु कई। ॿिए पासे डेमोक्रेटिक पार्टी जे बर्नी सैंडर्स ऐं अॻूणी परॾेही वज़ीर हिलरी क्लिंटन पार्टी जी नामज़दगी हासिल करण लाइ हिक ॿिए जे आम्हूं साम्हूं आहिनि। हिन वक़्त ताईं हिलरी सैंडर्स खां काफ़ी अॻिते नज़र अचे पई, जॾहिं त सैंडर्स जी सदारती मुहिम मज़बूत थींदी पई वञे। डोनाल्ड पंहिंजी सदारती चूंड जी मुहिम में मुसलमाननि खे काफ़ी तनक़ीद जो निशानो पिणु बणाईंदो रहियो आहे। रिपब्लिकन पार्टी जी रेस में डोनाल्ड हिन वक़्तु सभ खां अॻियां आहे। इस्लाम ख़िलाफ़ ॻाल्हाइण ते ट्रंप पूरी दुनिया में सख़्त बयाननि खे मुंहुं ॾिनो, जॾहिं त मौजूदा सूरतहाल में मज़हबी तंज़ीमुनि संदसि हिमायत जो ऐलान कयो आहे। मज़हबी तंज़ीमुनि जे अॻुवाणनि जो चवणो त डोनाल्ड जे बयाननि खे मीडिया टोड़े मरोड़े पेश कयो, पर हक़ीक़त में डोनाल्ड सही माण्हू आहे ऐं हू मज़हब जे नाले खे ग़लति इस्तेमालु कंदड़नि जे ख़िलाफ़ ॻाल्हाए थो, न कि के नज़रिए जे। संदसि चवणो त अमेरिका जो अवाम हिलरी क्लिंटन सां साथ ॾेई रहियो आहे। उन सूरत में ज़रूरी आहे त कोई संदसि मुख़ालिफ़ खे मज़बूत करे। ट्रंप सां नफ़रत कंदड़नि बाबति पैगाम ॾींदे तंज़ीमुनि जे अॻुवाणनि चयो त ट्रंप हिकु दफ़ो ॿीहर अमरीका खे अज़ीम मुल्क बणाईंदो। ट्रंप अमरीका खे ॿीहर वापसि उहो साॻियो मक़ाम हासिल करण जो वाइदो कयो आहे। संदसि चवणो त रोज़गार, जंगुनि में घटिताई, मज़बूत मैशियत, महफ़ूज़ सरहदूं ऐं क़ानूनी तौर ते हिते ईंदड़ माण्हुनि लाइ बहितर ज़िंदगी बणाइण संदसि अवलियतुनि में शामिल आहे। अमेरिका में इंडियन अमेरिकन्स फॉर ट्रंप ग्रुप जे अॻुवाण जो चवणो त ट्रंप जी हिमायत उन करे बि करे रहिया आहिनि छो त हुन में रिपब्लिकन्स ऐं डेमोक्रेट्स ॿिन्ही सां गॾिजी कमु करण जी क़ाबिलियत मौजूदु आहे। संदन चवणो त ट्रंप जो पूरी दुनिया जे मुल्कनि में कारोबार आहे, तंहिं करे जेतिरो हू ॿियनि मुल्कनि ऐं उन्हनि जी रवायतुनि खे सम्झे एतिरो को ॿियो नथो सम्झे। संदन चवणो त ट्रंप अमरीकी जमहूरियत खे नई शनाख़्त ॾींदो। ॿिए पासे डोनाल्ड ट्रंप शिकागो में रिथियल रैली मुलतवी करे छॾी। डोनाल्ड पुरतशद्दुद एहतजाज सबबि पुलिस जी मुशावरत खां पोइ सिक्योरिटी सबबि रैली मुलतवी कई। डोनाल्ड जी रैली खे ख़िताब खां पहिरीं इलिनॉय यूनिवर्सिटी ॿाहिरां हज़ारे मुज़ाहिरीन गॾु थी विया। ऑडिटोरियम जे अंदरि ट्रंप जे हामिन ऐं मुख़ालिफ़नि में सख़्त नारेबाज़ी पिणु थी। गॾोगॾु ॿिन्ही धुरियुनि में झड़पुनि जा वाक़िया पिणु पेश आया। रैली मुलतवी थियण खां पोइ डोनाल्ड जो चवणो त हू हिते आयल माण्हुनि जो शुक्रगुज़ार आहे ऐं वधीक सूरतहाल ख़राब थियण खां अॻु रैली मुलतवी करणु बहितर अमल आहे। डोनाल्ड मुसलमाननि ख़िलाफ़ बयानबाज़ी सबबि सख़्त तनक़ीद जे वर चढ़ियल रहियो। मज़हबी मामलनि सां हथ चुराइण सबबि खेसि डेमोक्रेटिक उम्मीदवारनि पारां सख़्त तनक़ीद जो निशानो बणायो वियो, जॾहिं त इस्लामी मुसलमाननि ख़िलाफ़ मुसलसल बयाननि ते कैथोलिक ईसाइनि जे रूहानी पेशवा पॉप फ्रांसिस डोनाल्ड ट्रंप खे ईसाइयत मां ख़ारिज करार ॾेई चुको आहे। नाज़रीन, अमरीका में सदारती चूंड जे हवाले सां रिपोर्ट तव्हां ॾिठी। नाज़रीन, प्रोग्राम में वक़्तु थियो आहे ब्रेक जो, असां सां गॾु रहंदा। वेलकम बैक नाज़रीन। ऐं नाज़रीन, हाणे प्रोग्राम में ज़िक्र कंदासीं बर्मा जी सूरतहाल ते। बर्मा में आंग सान सूची जी पार्टी मजमूई तौर ते कामयाबी हासिल कई आहे। आम चूंडनि में कामयाबी खां पोइ आंग सान सूची जो चवणु आहे त भले सदर नथी थी सघे, पर इन जो मतिलबु हरगिज़ इहो न आहे त हू मुल्क में पंहिंजो असर रसूख़ नथी इस्तेमालु करे सघे। संदसि चवणु आहे त हू पंहिंजे हामिल खां सदर न थियण ते माज़रत करे थी। नोबेल इनाम याफ़्ता नेशनल लीग फॉर डेमोक्रेसी जी सरबराह आंग सान सूची सदारती डोड़ मां ॿाहिरि थी चुकी आहे। म्यांमार में सदारती चूंडुनि लाइ नेशनल लीग फॉर डेमोक्रेसी जिन ॿिनि उम्मीदवारनि जो नालो नामज़द कयो, तंहिंमें सूची जो नालो शामिल न हो। संदसि पार्टी मुल्क में थींदड़ आम चूंडनि में वाज़े सरसी हासिल कई हुई, पर मुल्की आइन मूजिबि गैर मुल्की शख़्स सां शादी करण या ॿारनि जी शहरियत गैर मुल्की हुजण तहत हू सदारती उहिदे लाइ नामज़द नथी थी सघे। आइन जी इन शिक जे नतीजे में सूची मुल्की सदारती डोड़ मां ॿाहिरि थी चुकी आहे, जंहिं ते हुन पंहिंजनि हामिन खां माज़रत कई।
मीडिया के पंहिंजे ख़त ज़रिए पैगाम ॾींदे सूची जो चवणो त हू चाहिण बावजूद मुल्क जी सदर नथी बणिजी सघे, पर सूची इन अज़म जो इज़हार कयो त मुल्क में हुकूमत कंदी ऐं संदसि उहिदो सदर खां मथां हूंदो। संदसि चवणो त हू पुरएतमाद आहे ऐं माण्हुनि खां मुतालबो करे थी त पुरअमन तरीक़े सां मक़सदनि जी हासिलात लाइ संदसि हिमायत जारी रखनि। पार्टी पारां हिटिन केवा खे नामज़द कयो वियो आहे, जॾहिं तजिया निगारनि जो चवणु आहे त NLD खे ऐवान में अक्सरियत आहे, तंहिं करे संदसि नामज़द उम्मीदवार जी कामयाबी यकीनी आहे। पार्टी जो नामज़द उम्मीदवार सूची जो वेझो साथी आहे, जॾहिं त हेनरी वॉन आला ऐवान लाइ ॿियो उम्मीदवार नामज़द कयो वियो आहे। मुल्क जे ॿिन्ही ऐवाननि लाइ ॿियनि पार्टियुनि सां गॾिजी नुमाइंदा चूंडिया वेंदा। मुल्क जे ॿिन्ही ऐवाननि में कामयाब थींदड़ ॿई मेंबर सदर जी चूंड लाइ ॿीहर वोट विझंदा। हिन मुक़ाबले में फौज पारां नामज़द उम्मीदवार बि चूंड विढ़ंदो, जॾहिं त हाराईंदड़ उम्मीदवार नायब सदर जे उहिदे लाइ मुक़ररु कयो वेंदो। गुज़िरियल सालनि जी आम चूंडुनि में पिणु NLD कामयाबी हासिल कई हुई, पर आईनी शिक मूजिबि सूची जो मुल्क जो सदर बणजणु मशकूक हो। इन तकरारी शिक खे ख़ारिज करण बाबति सूची जा फौज सां केतिराई भेरा ॻाल्हियुनि बावजूदि मामला निबिरी न सघिया। हिन भेरे इम्कान चिटा हुजण बावजूदि बि खेसि हिन भेरे बि आईनी हिमायत हासिल न थी सघी। मुबसरनि जो चवणु हो त आइन में ही शिक सूची खे सदारती उहिदे खां परे रखण ख़ातिर शामिल कई वई आहे। सूची जी कामयाबी बाबति संदसि पार्टी जे नामज़द उम्मीदवार खे वाज़े बरतरी हासिल आहे ऐं संदसि नामज़द उम्मीदवार जे सदर बणजण जा चिटा इम्कान मौजूदु आहिनि। सूची इन अज़म जो इज़हार कयो त अप्रैल में संदसि उम्मीदवार सदर बणजण बैदि हू इक़्तिदार संभालींदा। नाज़ी बर्मा जी सूरत-हाल ते डिस्कस कयोसीं। हाणे ज़िक्र कंदासीं उत्तर कोरिया जे हवाले सां। उत्तर कोरिया ऐं ॾखण कोरिया में जेका छिकताण वधी आहे, उन खां पोइ मजमूई तौर ते सूरत-हाल ख़राब आहे। ख़िते में अमुन क़ाइमु करण लाइ अमेरिका पारां किरदारु अदा करण जी ॻाल्हि कई वई आहे, जॾहिं त अमेरिका ऐं ॾखण कोरिया मिली करे जेके फ़ौजी मशक़ूं कयूं आहिनि, उन ते उत्तर कोरिया खे सख़्तु एतिराज़ आहे। उत्तर कोरिया जे सरबराह किम जोंग पारां साइंसदाननि खे जौहरी हमला करण जी सलाहियत खे बहितर बणाइण लाइ जौहरी तजुर्बा करण जो हुकुम ॾिनो वियो आहे। उत्तर कोरिया जी सरकारी एजेंसी KCNA मूजिबि किम जोंग अहिड़ियूं हिदायतूं बैलिस्टिक मिसाइल तजुर्बनि जे मुशाहिदे लाइ थींदड़ तक़रीब दौरान ख़िताब कंदे ॾिनियूं। न्यूज़ एजेंसी मूजिबि किम जोंग साइंसदाननि खे हुकुम ॾिनो त हू वेझर में तयारु थींदड़ न्यूक्लियर वॉर बैंड्स जी ताक़त ऐं सलाहियत जांचण ऐं जौहरी हमला करण जी सलाहियत बहितर बणाइण लाइ एटमी तजुर्बनि जो सिलसिलो जारी रखियो वञे, जॾहिं त उत्तर कोरिया बैलिस्टिक मिसाइल्स ते लॻंदड़ नंढनि न्यूक्लियर वॉर बैंड्स तयारु करण जी पिणु तस्दीक़ कई। उत्तर कोरिया हलंदड़ साल 4 एटमी तजुर्बा कया हुआ, जॾहिं त गुज़िरियल महीने परे ताईं मार कंदड़ रॉकेट तजुर्बो कयो वियो, जंहिं सबबि गलियल क़ौमुनि जी सलामती काउंसिल प्योंगयांग हुकूमत ख़िलाफ़ नयनि ऐं सख़्त पाबंदियुनि जो ऐलान कयो हो। उन्हनि तजुर्बनि खां पोइ ख़िते जी सूरत-हाल में काफ़ी छिकताण पैदा थी आहे ऐं उत्तर कोरिया मुसलसल ॾखण कोरिया ते हमलनि जी धमकी ॾेई रहियो आहे, जेको ख़िते में अमेरिका जो अहम इतिहादी आहे। उत्तर कोरिया जे सरबराह पारां वधीक जौहरी तजुर्बनि खे वधाइण वारे बयान ते रद्द अमल में ॾखण कोरियन हुकूमत जे तर्जुमान जो चवणु हो त हिन सूरत-हाल में बिना सोच ऐं सम्झ जे अहिड़ो बयान ॾियणु अफ़सोसनाक आहे ऐं अहिड़ो बयान हिकु अहिड़ो शख़्स ॾेई रहियो आहे जेको नथो ॼाणे त दुनिया जा मामला कीअं हलाइबा आहिनि। जॾहिं त गॾियल क़ौमुनि जे सेक्रेटरी जनरल बान की मून बि पियोंगयांग हुकूमत ते ज़ोर भरियो आहे त हू ख़िते खे गैर मुस्तक़िम करण वारनि समूरनि क़दमनि खे फौरन रोके छॾे, न त सूरत-हाल तमामु घणी संगीन थी वेंदी। जॾहिं त उन खां अॻु ॾखण कोरिया ऐं अमेरिका पारां गॾियल फ़ौजी मशक़ूं कयूं वयूं। ॾखण कोरिया ऐं अमेरिका वॾे पैमाने ते सालियानी फ़ौजी मशक़ुनि जी शुरूआति कई। दिफ़ाई नोयत जूं ही मशक़ूं हर साल वांगुरु हिन साल बि कयूं वयूं। ॾखण कोरिया जो चवणु हो त उत्तर कोरिया पारां हलंदड़ साल जनवरी में चोथों जौहरी तजुर्बो ऐं गुज़िरियल महीने परे ताईं मार कंदड़ रॉकेट तजुर्बनि खां पोइ ही सभ खां वॾियूं जंगी मशक़ूं आहिनि। उत्तर कोरिया पंहिंजे जौहरी ऐं मिसाइल प्रोग्राम्स बाबति पंहिंजे पुराणे इतिहादी चीन जी तनक़ीद खे रद्द कयो हो। अमेरिका ऐं ॾखण कोरिया जे फ़ौजी कमांडर जो चवणु हो त उन्हनि उत्तर कोरिया खे उन्हनि मशक़ुनि बाबति आगाह करे छॾियो हो। उन्हनि मशक़ुनि में तक़रीबन 70,000 अमरीकी जॾहिं त 3 लख खां वधीक ॾखण कोरिया जे फ़ौजियुनि हिसो वरितो। ॾखण कोरिया जी बचाव वारी वज़ारत पारां चयो वियो त उत्तर कोरिया पारां का गैर मामूली फ़ौजी सरगर्मी ॾिसण में न आई हुई। उत्तर कोरिया जी सरकारी एजेंसी नेशनल डिफेंस कमीशन पारां बयान जारी कंदे चयो वियो त ॾखण कोरिया ऐं अमेरिका पारां कंहिं बि हमले जो जवाब हर तरह जे जंगी क़दमनि सां ॾिनो वेंदो। उत्तर कोरिया इन सालियानी फ़ौजी मशक़ुनि जंहिंखे हू पंहिंजे ख़िलाफ़ जंग जी तयारी करार ॾिए थो, तंहिंजे रद्द अमल में जंगी क़दम खणण जूं धमकियूं ॾींदो रहियो आहे।
नाज़रीन, उत्तर कोरिया जंगी सलाहियतूं वधाइण जो ऐलान कयो आहे। संदसि चवण आहे त हू पंहिंजे ख़िते खे वधीक मज़बूत करण लाइ अहिड़ियूं कोशिशूं हमेशह कंदो रहंदो। नाज़रीन, सऊदी अरब जे हवाले सां रिपोर्ट शामिल कंदासीं। सऊदी अरब एकी मुल्कनि समेत जंगी मशक़ूं कयूं आहिनि। इन जंगी मशक़ुनि जो मक़सदु इहो आहे त हू ख़िते में मजमूई तौर ते जेका छिकताण आहे उनखे मुंहुं ॾियण लाइ अहिड़े क़िस्म जूं तरबियती मशक़ूं कंदा रहंदा। सऊदी अरब गुज़िरियल साल दहशतगर्दी ख़िलाफ़ 34 मुल्कनि खां वधीक इस्लामी मुल्कनि जे इतिहाद जे क़याम जो ऐलान कयो हो ऐं इन फ़ौजी मशक़ुनि में उन इतिहाद में शामिल मुल्कनि जे फ़ौजियुनि हिसो वरितो। फ़ौजी मशक़ुनि में पाकिस्तान पारां बि शिरकत कई वई। पाकिस्तान समेत 21 मुल्कनि सऊदी अरब जे उत्तर वारे इलाइक़े में थींदड़ इन फ़ौजी मशक़ुनि में हिसो वरितो। 21 मुल्कनि खे सऊदी अरब पारां दावत ॾिनी वई हुई। सऊदी ऐं ईरान जे लाॻापन में छिकताण सबबि पाकिस्तान में कानून साज़नि ऐं ॿियनि हल्कनि पारां हुकूमत खां मुतालबो कयो वियो हो त अख़्तियारियूं अहिड़ो को फ़ैसिलो न कनि जंहिंसां ईरान में इहो तासुर पैदा थिए त पाकिस्तान जो झुकाव ईरान न पर सऊदी अरब ॾांहुं आहे। ईरान ऐं सऊदी अरब विच में वेझर में सिफ़ारती छिकताण वधण सबबि पाकिस्तान सालसी जो किरदारु अदा कयो हो। सऊदी अरब में रद अल शुमाल नाले गॾियल फ़ौजी मशक़ूं कयूं वयूं ऐं मशक़ुनि खां पोइ इख़्तितामी तक़रीब कोठाई वई जंहिंमें समूरनि मुल्कनि शिरकत कई। तक़रीब सऊदी जे शहर हुफर अल बातिन में थी। इख़्तितामी तक़रीब में बहरी फ़ौजी दस्तनि शिरकत कई जॾहिं त बख़्तरबंद गाॾियुनि हेलीकॉप्टर ज़रिए हवाई हमलनि जो मुज़ाहिरो पिणु कयो वियो। उन दौरान टैंकुनि मां गोला बारूद उछलाइण जो पिणु मुज़ाहिरो कयो वियो। एकी मुल्कनि सऊदी अरब सां फ़ौजी मशक़ुनि में हिसो वरितो जॾहिं त 5 ख़लीजी रियासतुनि पिणु शिरकत कई। मशक़ुनि बाबति अख़्तियारियुनि जो चवणु हो त उन्हनि जो मक़सदु दहशतगर्दी खे मुंहुं ॾियणु आहे ऐं दहशतगर्दी ख़िलाफ़ तरबियत खे हथी ॾियणु आहे। अख़्तियारियुनि मूजिबि सऊदी अरब जी सरहदुनि जी सालमियत ते समूरनि मुल्कनि मदद जो इज़हार कयो ऐं सऊदी अरब जी सालमियत खे पंहिंजी अवलियतुनि में शामिल कयो वियो। वाज़ेह रहे त गुज़िरियल साल दिसंबर में सऊदी अरब 34 इस्लामी मुल्कनि ते ॿधल फ़ौजी मशक़ुनि ऐं फ़ौज जे इतिहाद खे क़ाइमु करण जो ऐलान कयो हो, पर उन इतिहाद में शाम, ईरान, इराक़ शामिल न आहिनि। सऊदी प्रेस एजेंसी मूजिबि ज़मीनी, बहरी ऐं हवाई मशक़ुनि ज़रिए इहो पैगाम ॾिनो वियो त सऊदी अरब ऐं उन जा इतिहादी ख़िते में अमुन इस्तेहकाम लाइ हर तरह जे चैलेंजिस खे मुंहुं ॾियण लाइ मुतहद आहिनि। नाज़रीन, सऊदी अरब जे हवाले सां रिपोर्ट तव्हां ॾिठी। सऊदी अरब जो चवणु आहे त हू इन क़िस्म जूं जंगी जेके मशक़ूं इन करे करे थो छो त संदन मक़सदु आहे त हू मजमूई तौर ते ख़िते में अमुन क़ाइमु करणु ऐं दहशतगर्दी ख़िलाफ़ हिकु आवाज़ थियणु चाहिनि था। नाज़रीन, प्रोग्राम में रिपोर्ट्स तव्हां ॾिठियूं। ईंदड़ हफ़्ते ॿियनि मौज़ुनि सां गॾु हाज़िर थींदासीं। तेसिताईं साइमा वाहब खे इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।